दिमाग़ में पुराणी सोचूं, पुराणी यादूं, परेशानी जूं सोचूं अचनि त उन्हनि सां कीअं मुंहुं ॾिजे। जेके ज़िंदगी में असां सां वहिंवार हलिया आहिनि, जेके परेशानियूं थियूं आहिनि, जेके मसइला थिया आहिनि, या कॾहिं कॾहिं असां मुस्तक़बिल जे बारे में, पंहिंजे ॿारनि जे बारे में, बिज़नेस जे बारे में सॼो ॾींहुं सोचींदा रहंदा आहियूं। चाहींदा आहियूं असां त इहे सोचूं न अचनि, परेशान थियूं कनि। जेतिरो असां कोशिशि कंदा आहियूं सोचूं न अचनि, ओतिरियूं वरी वरी ईंदियूं आहिनि। हाणे अचो त ॾिसूं इन्हनि सोचनि जे हूंदे कीअं ज़िंदगी सही गुज़ारिजे। हिकु त कॾहिं कॾहिं असां ईअं सोचींदा आहियूं त हीअ ॻाल्हि असांजी पूरी थींदी त ॾाढी ख़ुशी थींदी। इहो लॻंदो आहे त असां अगरि हीअ इम्तिहान पास कंदासीं त बसि पोइ सभु सही थी वेंदा। ऐं जॾहिं उहो पास थींदो आहे उन ॾींहुं ॾाढा ख़ुशि थींदा आहियूं। पर ॿिनि ॾींहंनि खां पोइ, 3 ॾींहंनि खां पोइ उहा ख़ुशी वरी घटिजी वेंदी आहे। त ख़ुशी मुस्तक़िल रहंदी न आहे, उहा हली वेंदी आहे। पर जॾहिं ग़म हूंदा आहिनि उहे छो नथा वञनि? जॾहिं कंहिं असां सां का ज़्यादती कई आहे, उहा ज़हन तो छो नथी लहे पई? छो त असां उन सां ॾाढो ज़हन में वढ़ंदा रहंदा आहियूं पंहिंजी सोच सां त न अचे, पर पोइ बि ईंदी रहंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त ज़िंदगी जेकॾहिं आहे त उन सां अगरि ख़ुशियूं हूंदियूं आहिनि त ग़म बि ईंदा आहिनि। अगरि माण्हू चवंदो त मूंखे औलाद थिए, औलाद ख़ुशी ॾींदी, पर जॾहिं औलाद जा मसइला हूंदा त ग़म बि थींदा असांखे। जॾहिं असां चऊं त भई असां हीउ बिज़नेस कयूं, उहो बिज़नेस कंदासीं, सुठो लॻंदो, पर जॾहिं कॾहिं नुक़सानु थींदो त ग़म बि थींदो। त हर ख़ुशीअ सां ग़म आहे ई आहे। हाणे असांखे इहो पंहिंजे ज़हन खे मञाइणो आहे त ग़म असांजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहे। असां चाहियूं न चाहियूं ज़िंदगी में परेशानियूं या ॾुख जा मसइला ईंदा रहंदा। हाणे अचो त ॾिसूं उन्हनि खे कीअं मुंहुं ॾिजे, कहिड़े तरीक़े सां उन सां कजे जो उहे असांखे परेशान न कनि। असां ॾिठो आहे त घणी परेशानी जेका थींदी आहे, असां पंहिंजे गुज़िरियल ॻाल्हियुनि खे यादि करे कंदा आहियूं, या अॻिते छा थींदो। न असां पुराणी ॻाल्हि खे बदिलाए सघंदासीं, न जेको अॻिते ईंदो उनखे असां कुझु हिनत करे सघंदासीं। हिन वक़्तु हाल आहे, असांखे हाल ते नज़र रखणी आहे, असांखे हाल ते गौर ॾियणो आहे त अॼु छा थी रहियो आहे, अॼु खे कीअं बहितर कयां, अॼु मां कीअं ख़ुशि रहां। असांखे अगरि अॼु ख़ुशि रहणो आहे, अॼु सुकून में रहणो आहे, त जेके बि पुराणियूं यादियूं आहिनि उन्हनि खे असांखे एक्सेप्ट करिणो आहे, उन्हनि खे मञिणो आहे। बसि हिकिड़ी यादि करे ॾिसणो आहे। उन्हनि खे इहो ॾिसणो आहे उहा हिकिड़ी यादि आहे, उहे हिकु लफ़्ज़ आहिनि। कंहिं अगरि ख़राबु लफ़्ज़ चया असांखे उहे ज़हन मां निकिरनि नथा, त असां उन्हनि लफ़्ज़नि खे ॾिसूं, इहे सिर्फ़ु लफ़्ज़ आहिनि, उहो थी चुकियो। जॾहिं उनखे सिर्फ़ु लफ़्ज़ करे ॾिसंदासीं असांखे तकलीफ़ घटि ॾींदा उहे। पर असां उन लफ़्ज़नि खे ॾिसंदासीं, इहे ख़राबु लफ़्ज़ आहिनि, सुठा लफ़्ज़ आहिनि, उहे जॾहिं ख़राबु सम्झंदासीं त असांखे तकलीफ़ ॾींदा। हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे जंहिंखे माइंडफुलनेस चइबो आहे, त हाल ते कीअं ध्यानु ॾियो, जेको हाल में कीअं हाज़िर रहो। असां कई दफ़ा कई ॻाल्हियूं ज़िंदगी में कंदा आहियूं, असांखे यादि में न हूंदियूं आहिनि। घरों निकिरंदासीं, गाॾी हलाए ऑफ़िस पुॼंदासीं, ख़बर ई न हूंदो ऑफ़िस ताईं पहुतासीं कि कहिड़ा सिग्नल खुलियल हुया, कहिड़ा बंदि हुया, कहिड़ियूं गाॾियूं हुयूं न हुयूं, पंहिंजनि ख़्यालनि में पुॼी वेंदासीं। माना असां ड्राइविंग कईसीं, पर हाज़िर दिमाग़ीअ सां न कईसीं। रोटी खाऊं था, रोटी खाईंदासीं, साम्हूं कॾहिं टीवीअ जो ड्रामो थो हले, उन में एतिरो मशगूल थी वेंदासीं असांखे ख़बर बि न आहे त रोटी जो ज़ाइक़ो कहिड़ो हुयो, रोटी कीअं ठही। हालांकि ॾिसजे त घर वारनि केॾी महिनत सां ठाही रोटी, केॾी सभु ॻाल्हि थी, पर असांखे ख़बर ई न पई त कीअं हुई रोटी। माना गौर ॾेई, ध्यानु ॾेई न खाधीसीं। त असांखे ज़िंदगी में हिकिड़ो त इहो सिखणो आहे हाणे त
त असां पंहिंजे हाल ते कीअं ध्यानु ॾियूं। का शइ खाऊं था, ध्यानु लॻाए खाऊं, गौर करे खाऊं। मसलन का मां नारंगी थो खावां त ध्यानु लॻाए खावां त नारंगी कीअं, ख़ुशबू कीअं आहे, वात में वञे थी त कीअं थी महसूसु थिए, गले में वञे थी त कीअं थी महसूसु थिए। त इन खे चइबो आहे ध्यानु लॻाए खाइणु। इहा इन करे ज़रूरी आहे त जॾहिं असां ध्यानु लॻाईंदासीं हाणे ते, त पुराणियूं यादुनि जॾहिं ईंदियूं न, असां हाणे खे ॾिसंदासीं न, यादूं तंग घटि कंदियूं, परेशान घटि कंदियूं। असां उन्हनि खे बसि एक्सेप्ट कयूं यादुनि खे या ख़्यालनि खे, बसि इहे ख़्याल आहिनि ऐं उन्हनि खां परे थी ॾिसूं। ईअं हुजूं जीअं ज़हन में सोचूं अचनि थियूं, असां जीअं ज़हन जे ॿाहिरों बीठा आहियूं, सिर्फ़ु ॾिसूं था त सोचूं अचनि थियूं पोइ हली थियूं वञनि, पर सुठियूं ऐं ख़राबु उनखे कुझु बि न ॾिसूं। असां ॾिसूं बसि इहे सोचूं सिर्फ़ु। हालांकि ॾुखियो आहे पहिरियों शुरू में, पर आहिस्ते आहिस्ते अगरि हिन ते माण्हू महिनत कंदो आहे त माण्हू कामयाबु थी वेंदा आहिनि। ऐं ॿियो, असां पंहिंजे सोचुनि में, ज़िंदगी में ॾुखनि जी जॻह छॾियूं। इहो सोचूं त इहे ॾुख ईंदा, ज़िंदगी आहे, ख़ुशियूं आहिनि, ॾुख बि आहिनि। अगरि कंहिं माण्हूअ तव्हांखे को ख़राबु लफ़्ज़ चया आहिनि, उहे लफ़्ज़ सही बि थी सघनि था, न बि सही सघनि था पिया। उहे तव्हां लाइ कोई इम्पॉर्टेंट न आहिनि, छो त उहे गुज़री चुका आहिनि, उहो पुराणी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु उनखे यादि करे परेशान थियण में कोई फ़ाइदो न आहे। बसि अचनि था, उनखे ज़ोरीअ बंदि करण जी कोशिशि न कयो। उहा यादि अचे थी, बंदि करण जी कोशिशि न कयो, उनखे अचणु ॾियो। बसि इहो सोचो इहा हिकु यादि आहे। जॾहिं असां पंहिंजनि ख़्यालनि सां घणो चिंबड़ी पवंदा आहियूं न, चिपकी पवंदा आहियूं न, पोइ तकलीफ़ ॾींदा आहिनि। उन्हनि ख़्यालनि खां थोरो ॿाहिरि थी सोचो, परे थी सोचो। बसि ईअं ॾिसो जीअं ख़्याल आहिनि, जीअं सम्झो तव्हां पंहिंजे जिस्म खां ॿाहिरों थी ॾिसो था ख़्यालनि खे। बसि उहे ख़्याल आहिनि सिर्फ़ु, पोइ उहे तंग घटि कंदा। ॿियो, असां इहो विसारे छॾियो आहे त असां जो मक़सदु छा आहे, असां छो हिते आहियूं। हर माण्हू जी पंहिंजी सोच आहे। को माण्हू चवंदो मुंहिंजो मक़सदु आहे त मां पंहिंजे ॿारनि जे लाइ घणो सुठो कयां, उन्हनि जो मुस्तक़बिल सुठो कयां। का औरत हूंदी सोचींदी मुंहिंजो मक़सदु आहे त मां ॿार सुठा पालियां, घर में रोटी सुठी कयां, या ऑफिस में कमु थी करे चवंदी ऑफिस में मां सही कमु कयां। कंहिंजो वरी इहो हूंदो आहे त मां के अहिड़ा सुठा कमु कयां, चङा कमु कयां, माण्हू मूंखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि। मतिलबु हर माण्हू जा के मक़सद हूंदा आहिनि, की हर माण्हू जा के गोल्स हूंदा आहिनि। त असां उहे सोचूं। असां अगरि चिंबड़िजी पवंदासीं पुराणनि यादुनि जे मथां, या अॻिते छा थींदो, त असां पंहिंजनि मक़सदनि खे माणे न सघंदासीं। असां उन्हनि में पोइते में अटकियल हूंदासीं। त असां हिकिड़ी इहा ॻाल्हि कयूं त अॻिते छा करिणो आहे असांखे, असांजो मतिलबु छा आहे, असां दुनिया में आया आहियूं, असांजो मक़सदु छा आहे हिते, असां उन में ध्यानु लॻायूं। न सिर्फ़ु असां ध्यानु लॻायूं त मूंसां हिन ज़्यादती कई, मूंसां हे चङो न हलियो। इन करण सां माण्हू सिर्फ़ु परेशान रहंदो। भले उहे सोचूं अचनि, मां उहे पहिरियों बि चयो, अगरि रोकण जी कोशिशि कंदव त रुकंदियूं न, वधंदियूं वेंदियूं। अचणु ॾियो सोचनि खे, वेलकम कयोसि हुनखे, वेलकम, अची वियो तव्हां, महिरबानी तव्हां अची वियो। पर ॻाल्हि आहे, हाणे अची वियो, भले तव्हां वेहो मुंहिंजे दिमाग़ में, मूंखे हीउ कमु करिणो आहे त मां बिज़नेस कयां या ॿियो कुझु कयां जीअं सुठी इनकम थिए, ॿारनि जो मुस्तक़बिल ठाहियां, मूंखे पंहिंजो घरु ठाराहिणो आहे। पंहिंजे मुस्तक़बिल खे ॾिसो, मूंखे छा करिणो आहे, मूंखे मुस्तक़बिल में अहिड़ा कम करणा आहिनि जीअं माण्हू मूंखे सुठो यादि कनि, सुठो ॾिसनि। या के धर्मी माण्हू, मज़हबी माण्हू हूंदा, चवंदा असांखे अहिड़ो कमु करिणो आहे जीअं मालिक ॾे असां पहुचूं, उते असां सुठी ॻाल्हि में हुजूं, सुठनि रस्तनि में हुजूं। त उन लाइ हिकिड़ा ॿिया उसूल जेके आहिनि, हिकु त तव्हां हाल ते नज़र रखो। उन लाइ हिकिड़ी मां ॿी वीडियो रखी आहे त सोचनि सां कीअं मुंहुं ॾिजे, माइंडफुलनेस, हाल में कीअं रहिजे, हिकु ॿी वीडियो रखी आहे जेका एक्सरसाइज़ आहे, उहा ॾिसी सघो था। मूल मतिलबु इहो आहे, इहो सोचो जेको वक़्तु गुज़री वियो आहे, जेके ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि असां, सिर्फ़ु हाणे असांजी याददाश्त जो हिसो आहिनि, उहो हाणे न आहे। जेको अॻिते थियणो आहे उहो बि असांजा हिकिड़ा ख़्याल आहिनि, सोचूं आहिनि, उहो बि हाणे न आहे। अचो त असां हाणे में रहणु सिखूं। जॾहिं बि उहे ॿिया ख़्याल अचनि था, सोचूं त हाणे मां छा थो कयां,
हाणे छा करिणो आहे, पोइ इहे ख़्यालूं सोचूं तकलीफ़ घटि ॾींदियूं माण्हूअ खे। ऐं जीअं मां पहिरियों चयो, पंहिंजे गोल्स खे ॾिसे, हिते अचण जो छा मतिलबु आहे, ज़िंदगी में असांजो कहिड़ा मुंहिंजा मक़सद आहिनि, उन्हनि ते नज़र रखंदो ऐं अॻिते वधंदो रहंदो त सोचूं पुराणियूं यादियूं घटि तकलीफ़ ॾींदियूं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, उनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं के सवाल हुजनि त हेठि लिखी सघो था। महिरबानी तव्हांजी।